बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम। RFI न्यूज़ में मां आहियां ग़ुलाम मुजतबा जोखियो। नज़र विझूं था ख़ासि ख़बरुनि ते। छा सेहूनियुनि जो ग्रेटर इसराइल जो ख़्वाबु पूरो थियण वारो आहे? उन ते हिकु तफ़सीली रिपोर्ट पेश कंदासीं। ईरान बि अफ़गानिस्तान जी दहशतगर्दीअ खां तंग थी वियो आहे। तेहरान में हर हंधि चेकिंग। ईरान खे अफ़गान पनाहगीरनि खां पाक करणो आहे। इहो सख़्तु बयानु कंहिं ॾिनो आहे? उन ते बि विझंदासीं हिकु नज़र, पर उनखां पहिरीं असांजे नाज़रीन खे RFI डिजिटल जी रुकनियत हासिल करणु घुरिजे ऐं बेल आइकन खे दॿाइणु घुरिजे त जीअं अव्हांखे वक़्त सिर ख़बरूं मिली सघनि। गुजरात में सवें माण्हुनि खे जेरो साड़ींदड़ मोदी सरकार अफ़गानिस्तान में इंसानियत जे अलमबरदार बणिजण लाइ तयारु। दुबई में हिंदुस्तानी परॾेही सेक्रेटरीअ जी अफ़गानिस्तान जे परॾेही वज़ीर सां मुलाक़ात। अफ़गान मुहाजिरनि जी आबादगारीअ ते थींदी गुफ़्तगू। त ॿिए पासे रांदियुनि जो दुश्मन भारत अफ़गानिस्तान जे क्रिकेट टीम खे वधीक सहूलियतूं ॾियण लाइ तयारु थी वियो आहे। खो वर्ल्ड कप में मोदी इंतिहा पसंदीअ ते चढ़ण वारो आहे। पाकिस्तानी टीम जी शिरकत न करण सां छा रांदि में रंग चढ़ंदो? 13 जनवरीअ खां आलमी तक़रीब शुरू थींदी, पर पाकिस्तानी टीम खे अञा ताईं वीज़ा जारी न कया विया आहिनि। ॿी तरफ़ हिंदुस्तान अफ़गानिस्तान जी क्रिकेट टीम खे वधीक सहूलियतूं ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। आख़िरकार ॿिलो ॿाहिरि निकिरी आयो। हिन वक़्त ताईं इसराइल ग़ज़ा जे केतिरनि ई इलाइक़नि ते कब्ज़ो करे चुको आहे ऐं उते यहूदियुनि खे आबाद करे रहियो आहे, जंहिं ते फ़लस्तीन ऐं ख़ासि तौर ते ग़ज़ा जा मुस्लमान पंहिंजे हक़ में आवाज़ उथारींदा रहिया, पर इसराइल उन ते बि राज़ी न थियो ऐं फ़लस्तीनियुनि ते रत ऐं बाहि जी रांदि शुरू करे छॾी। लखें फ़लस्तीनियुनि जो रतु पाणी सम्झो वियो, उन मां बि दिलि न भरी। सो हाणे इसराइली वहशत ऐं ग़द्दारीअ वारा इरादा खुली करे ज़ाहिर थी विया आहिनि। आख़िरकार इसराइल जी सेहूनी हुकूमत ग्रेटर इसराइल जो नक्शो जारी करे छॾियो आहे ऐं असुलु रांदि त हाणे शुरू थियण वारी आहे, जंहिंजे लाइ हिन वक़्त ताईं रुॻो मैदान पे सजायो वियो। हिन नक्शे में न रुॻो फ़लस्तीनी इलाइक़ा ॾेखारिया विया आहिनि, पर उर्दुन, शाम, लबनान ऐं ॿिया अरब मुल्क बि सेहूनी रियासत जो हिसो आहिनि। मतिलब त इसराइल जेको चाहे थो उहो हुन नक्शे जे ज़रिए दुनिया ते ज़ाहिर करे छॾियो आहे। सेहूननि जो ख़्यालु आहे त हू जेके चाहिनि करे सघनि था, उन्हनि खे केर बि रोके नथो सघे। दुनिया में 57 मुल्क आहिनि ऐं मुस्लमाननि जो अंग 1.90 करोड़ आहे, जेको दुनिया जी आबादीअ जो 24.7% आहे। उन जे बावजूदु जो इसराइल जेको दुनिया जे नक्शे में हिकु न बराबरि हैसियत रखे थो, उन्हनि 57 मुल्कनि खां बि ॾाढो थी वियो। फ़लस्तीन, सऊदी अरब, कतर, उर्दुन ऐं गॾियल अरब इमारात हमेशह वांगुरु मुतनाज़ा नक्शे जी मज़म्मत कई आहे। पोइ छा सिर्फ़ु मज़म्मत ई कमु ईंदी? असांजे उन्हनि नाम निहाद मुस्लमान अॻवाननि खे अमली तौर ते कुझु करणु घुरिजे हा। इसराइल पारां जारी कयल ग्रेटर इसराइल जे नक्शे खां पोइ सऊदी हुकूमत जो रद्द अमल आयो आहे, जंहिंमें सऊदी परॾेही वज़ीर जो चवणु आहे त अहिड़ा बेबुनियाद ऐं इंतिहा पसंदाना क़दम इसराइली इख़्तियारियुनि जी ख़ासिबाना इरादनि खे ज़ाहिर कनि था। अहिड़े क़िस्म जा क़दम कब्ज़े खे मज़बूत करणु, रियासत जी ख़ुदमुख़्तियारीअ ते हमिलो करणु ऐं आलमी क़ानूननि जी भञकड़ीअ जे बराबरि आहिनि। कतर जे परॾेही वज़ारत जो चवणु आहे त उहे क़दम ॿियनि मुल्कनि जी ख़ुदमुख़्तियारी जी संगीन भञकड़ी आहिनि। सिर्फ़ु तक़रीरूं केसि ताईं? छा अञा वक़्तु न आयो आहे त मुस्लमान मुल्क हिकु ज़ुबान थी वञनि, यहूदियुनि ऐं उन्हनि जे बदनियतीअ खे ख़तमु करण लाइ हिकु थी वञनि? या इंतज़ारु करियूं था त जीअं ग़ज़ा वांगुरु ॿियनि मुस्लमान मुल्कनि में बि खून जी होली खेॾी वञे? छा सिर्फ़ु उन लाइ चुप आहिनि त असां त महफ़ूज़ आहियूं? अॼु न त सुभाणे असांजो बि टाइम ईंदो। चवंदा आहिनि त दुनिया में कुझु बि नामुमकिन नाहे। इहो शायदि इंसान जी मुस्बत सोच जे करे आहे, छो त दुनिया में अहिड़ियूं केतिरियूं ई शयूं आहिनि जेके नामुमकिन आहिनि, पर जियो पॉलिटिक्स में तव्हांखे इहो क़बूलु करणो पवंदो त वाक़ई नामुमकिन आहे। अचो त भारत जे परॾेही मामलनि वारी वज़ारत जे बयान ते नज़र विझूं था, जेको पाकिस्तान जे अफ़गानिस्तान ते हवाई हमले जे बारे में आहे, जंहिंमें पाकिस्तान ते बेगुनाह ॿारनि ऐं औरतुनि ते बिला जवाज़ बमबारियुनि जो इल्ज़ाम हणंदे चयो वियो आहे त असांखे पाकिस्तानी रिपोर्टूं मिली रहियूं आहिनि त अफ़गानिस्तान जे केतिरनि ई शहरियुनि, जिन में केतिरा ई ॿार ऐं औरतूं बि शामिलु आहिनि, उन्हनि खे मारियो वियो आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में
मज़म्मत करियूं था। पाकिस्तान जी हमेशह इहा आदत रही आहे त हू पंहिंजी नाकामियुनि जो ज़िम्मेवार पंहिंजे पाड़ेसरी मुल्कनि खे करार ॾींदो आहे। छा दुनिया खे इहो बि यादि ॾियारणो पवंदो त हीउ हवाई हमिलो अफ़गान शहरियुनि ते न पर अफ़गानिस्तान में मौजूदु पाबंदी मढ़ियल तहरीक तालिबान पाकिस्तान जे अॾनि ते कयो वियो हुयो, जितां पाकिस्तान में हर ॾींहुं मुख़्तलिफ़ हंधनि ते सिक्योरिटी फोर्सिस ते जानी हमला, दहशतगर्दी, मासूम शहरियुनि जे मारिजण, मिल्कियतुनि खे नुक़सानु पहुचाइण, हर ॾींहुं असां जंहिं में ऐं झंडनि में वेढ़ियल फ़ौजी जवाननि जे लाशनि खे ॾिसंदा आहियूं ऐं उन्हनि जे दिलेर ख़ानदाननि खे सलाम पेश कयूं था, ऐं ख़ासि तौर ते उन्हनि अज़ीम माउनि खे जेके पंहिंजे जवान औलादनि खे ख़ुदा जी राह में क़ुर्बान करण खां बि नथियूं लहिराइनि ऐं मुतमइन नज़र अचनि थियूं। अफ़गानियुनि ते मरंदड़ मोदी सरकार शायदि गुजरात में जेरे साड़ियल मुसलमाननि खे विसारे वेठी आहे। कश्मीर में औरतुनि ऐं ॿारनि ते थींदड़ ज़ुल्मनि ते भारतीय हुकुमराननि जूं अखियूं कॾहिं रहंदियूं? हिते मामिलो सिर्फ़ु अफ़गानियुनि ते हवाई हमलनि वारो नाहे, अंदरूनी मामिलो उन खां मुख़्तलिफ़ आहे। इहो त हिंदुस्तान असुल में तालिबान सां दोस्तीअ जा पेर पखेड़णु चाहे थो। पोइ असांजो मामिलो साॻियो आहे। तालिबान जिन खे काल्ह ताईं हिंदुस्तान तस्लीम करण लाइ तयारु ई न हो, अॼु न रुगो उन्हनि जी हिमायत में आवाज़ पियो उथारे पर तिजारती सरगर्मियुनि ऐं एतिरे ताईं जो अफ़गान भारत क्रिकेट ताउन जे वाधारे ते ॻाल्हियूं करण लाइ दुबई में ॿिन्ही मुल्कनि जी हुकुमराननि विच में मुलाक़ातूं ज़ोर ते आहिनि। हाणे भारत जी उन्हनि ज़हनियत रखंदड़ इख़्तियारियुनि खे केरु यादि ॾियारे त पाकिस्तान ऐं भारत विच में क्रिकेट मैच ॾिसण लाइ अवाम बेचैनीअ में मरियो पियो वञे, पर उते तव्हांजी अखि आली थिए ई कान थी। हिंदुस्तानी परिॾेही सेक्रेटरी विक्रम मिस्री ख़ासि तौर ते अफ़गानिस्तान जे वक़्ती परिॾेही वज़ीर मौलवी अमीर ख़ान मुत्तक़ी खे दोस्तीअ जो पैगाम पहुचायो। छो? हा, छो त अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जा तालुकात सुठा न आहिनि ऐं यक़ीनन हिंदुस्तान हिन सूरत हाल मां फ़ाइदो वठणु चाहे थो। हाणे ॾिसो, जनवरी 2022 में हिंदुस्तान पंहिंजो सफ़ारत ख़ाने खे काबुल में बहाल कयो। अक्टूबर 2022 में हिंदुस्तानी सफ़ारतकारनि ऐं तालिबान जे विच में अहम मुलाक़ातूं थियूं। नवंबर 2023 में तालिबान हिंदुस्तान में पंहिंजे सफ़ारतखाने जी चार्ज संभाली, जॾहिं त मार्च 2024 में हिंदुस्तानी सफ़ारतकारनि अफ़गान परिॾेही वज़ीरनि सां ॿीहर मुलाक़ात कई। उहे सभई क़दम हिक ई तरफ़ इशारो कनि था, इहो आहे त हिंदुस्तान अफ़गानिस्तान ॾांहुं दोस्तीअ जो हथु वधाइण जी ख़्वाहिश। त साईं, भारत जे तरफ़ां पाकिस्तानी हवाई हमले जी मुज़म्मत हाणे त तव्हां सम्झी विया हूंदव न। रांदि हुजे या सियासत, या अदबी मामिलो हुजे या वापारु, मोदीअ जो हिंदुस्तान हर शोबे में इंतिहा पसंदीअ जे उरूज ते आहे। हाणे हिकु नओं शॉकिंग मोड। पहिरियों खो-खो वर्ल्ड कप 13 जनवरी खां दिल्ली में शुरू थी रहियो आहे। मेज़बान हिंदुस्तान हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे ज़िद ऐं अरडाईअ जो मुज़ाहिरो कयो आहे। पाकिस्तानी मर्द ऐं औरत टीमुनि खे वीज़ा ॾियण खां इनकार करे छॾियो आहे, जंहिं हिकु वॾो सुवालु उथारे छॾियो आहे। पाकिस्तानी टीमुनि जी मौजूदगीअ खां सवाइ दुनिया हिन तारीख़ी टूर्नामेंट खे कीअं ॾिसंदी? रांदीगर हुजनि या मद्दाह, आलमी बिरादरी बि हिंदुस्तानी रवैये ते नाराज़ आहे। वीज़ा न मिलण जे करे हिन आलमी इवेंट में पाकिस्तान खे वर्ल्ड कप में शिरकत खां महरूम कयो वियो आहे। इवेंट जी शुरूआति 13 जनवरी खां दिल्लीअ जे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम में भारत ऐं पाकिस्तान जे विच में हिकु हाई प्रोफाइल मैच सां थींदी। सिद्धांशु मतल, जेको फेडरेशन ऑफ इंडिया जो सदर आहे ऐं भारतीय जनता पार्टी जो अॻुवाण बि आहे, उन वटि चवण लाइ कुझु बि न आहे। इहो इवेंट 13 खां 19 जनवरी ताईं दिल्लीअ में मुनाक़िद थींदो। पाकिस्तान जी टीम जेका इन इवेंट में सभ खां वधीक अहमियत रखे थी, छा उन खां सवाइ टूर्नामेंट में रंग भरिजी सघंदो? इहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। अफ़गानियुनि जी दहशतगर्दीअ मां ईरान बि तंग थी वियो आहे। ईरान में अफ़गान पनाहगीरनि जे ख़िलाफ़ कार्रवाई। पाकिस्तान खां पोइ ईरान बि ग़ैर क़ानूनी अफ़गान पनाहगीरनि खे मुल्क छॾण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। तेहरान जे गवर्नर आख़िरी वार्निंग जो ऐलान करे छॾियो। ग़ैर क़ानूनी तौरु रिहाइश पसीर अफ़गानियुनि खे घुर्जे त हू पंहिंजे मुल्क वापसि वञनि। तेहरान जे गवर्नर मोहम्मद सादिक जो चवणु आहे त ईरान में ग़ैर क़ानूनी तौरु रहंदड़ अफ़गान पनाहगीरनि खे मुल्क बदर करण जो अमल तेज़ कयो वियो आहे।
हुन चयो त इहो बहितरु आहे त ग़ैर क़ानूनी तौर ते रहंदड़ अफ़गान पंहिंजो पाण वापसि अफ़गानिस्तान वञनि, न त उन्हनि खे गिरफ़्तार करे मुल्क बदर कयो वेंदो। सम्झो था न, ग़ैर दस्तावेज़ी अफ़गान पनाहगीरनि खे क़ानूनी तौर ते वापसि अचण लाइ हुकूमत पारां मुक़ररु कयल मर्कज़नि सां राब्तो करणु घुरिजे। ईरान ग़ैर क़ानूनी अफ़गान पनाहगीरनि खे मुल्क छॾण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। छा ईरान खे बि पाकिस्तान जीअं अफ़गानिस्तान जे सख़्तु रवैये खे मुंहुं ॾियणो पवंदो? इहो हिकु वॾो सुवालु आहे, उनजो जवाबु वक़्तु ई ॾींदो। दुनिया हैरान थी वई, तज्ज़िया निगार परेशान। हिक ई ख़िते में अमेरिका जी ॿिटी पॉलिसी खे छा चइजे? हिक पासे पाकिस्तान जो जौहरी मिज़ाइल प्रोग्राम ते अमेरिका खे ॻणती आहे, त ॿिए पासे वाशिंगटन जे दहली सरकार ते एहसान। आख़िर छो? इंडिया जे बैनल बर्रिल आज़मी मिज़ाइल सिस्टम ते को बि सुवाल नाहे। ही कहिड़े क़िस्म जो तज़ाद आहे? ऐं इहो सुवालु इंडिया जे एटमी प्रोग्राम ते वाशिंगटन जे मुकमल ख़ामोशीअ सां वधीक गहरो थींदो थो वञे। उनखां अलावा हिंदुस्तान जी सिविल एटमी प्रोग्राम ते बि अमेरिका तमामु घणो ख़ुशि आहे, छो त हिंदुस्तान वटां वॾी सरमाएदारी जो जोड़नी आहे। उन्हनि सभिनी रांदियुनि में इहा ॻाल्हि वाज़े आहे त का बि शइ मुफ़्त में नाहे मिलंदी। छा वाशिंगटन जी इहा सखावत आलमी सियासत में नए तकरार जो सबबु बणिजंदी? बाइडन हुजे या ट्रंप इंतिज़ामिया दहली सरकार ते ख़ासि रहम कनि था। माज़ीअ में जॉर्ज बुश ऐं क्लिंटन ऐं उन्हनि जी अॻुवाणनि बि ईअं ई कयो हुयो। ताज़ो अमरीकी क़ौमी सलामतीअ बाबति सलाहकार जिक सुल्वान जो चवणु हो त अमरीका हिंदुस्तान जे एटमी कंपनियुनि ते पाबंदियूं ख़तमु करे रहियो आहे, यानी 2019 में 6 एटमी पावर प्लांट हिंदुस्तान खे ॾियण जो जेको मुआहिदो थियो हो, उन मां माल ठाहिण जो वक़्तु अची वियो आहे। To build clean energy technologies, to enable growth in artificial intelligence, and to help U.S. and Indian energy companies unlock their innovation potential. छाकाणि त अमरीकी मईशत दॿाउ में आहे, कर्ज़नि जो भार वधी रहियो आहे। एटमी रिएक्टर ऐं जदीद हथियारनि जो विकिरो अमरीका जी मईशत खे ख़राबु करे सघे थो। उन करे 6 सालनि खां पोइ अमरीका खे भारत जहिड़े ख़रीदार जो ख़्यालु आयो। जेतोणीकि 1998 ईस्वी जी भारतीय एटमी धमाकनि खां पोइ वाशिंगटन 200 खां वधीक भारतीय कंपनियुनि ते वापारी पाबंदियूं लॻाए छॾियूं हुयूं, जिन खे मरहलेवार लिस्ट मां हटायो वेंदो रहियो। पर 4 हिंदुस्तानी एटमी तवानाई जा खाता ऐं कुझु ॿिया इदारा अञा ताईं पाबंदियुनि में आहिनि, पर ताज़े अमरीकी अहसान हिंदुस्तानियुनि जे लाइ उमेद जो ॾीओ रोशन करे छॾियो आहे। उन्हनि खे पंहिंजे सामान मां तमामु घणो सामान कढणो आहे ऐं 20,000 मेगावाट जौहरी तवानाई जो मंसूबो शुरू करणो आहे। 8 पावर प्लांट्स मां 8,180 मेगावाट बिजली हासिल कई पई वञे, जॾहिं त 2019 में ट्रंप जे दौर में 6 एटमी पावर प्लांट ठाहिण जो मुआहिदो थियो हुयो। हाणे ॾिसणो इहो आहे त उन्हनि जो जौहरी पावर प्लांटनि जी मॉनिटरिंग IAEA वटि ईंदी या वरी अमरीका जे शह ते इंडिया खे रियायत मिलंदी। बहरहाल ॾखण एशिया में अमरीका जी ॿिटी पॉलिसी साफ़ ऐं वाज़े आहे। इन सां गॾु ग़ुलाम मुजतबा जोखियो ऐं न्यूज़ टीम खे इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।